इस्लाम कोट जे JCT हिलाल पब्लिक स्कूल में सकाफ़ती दिहाड़े के हवाले से तकरीब मुनक़िद कई वई। उन मौके ते ॿारनि सिंधी गीतनि ते रक़्स करे झुमरियूं हुयूं, मुख़्तलिफ़ टेबलोज़ ऐं ख़ाका पेश कया, जॾहिं त तकरीब दौरान स्कूल जे सालाना रिज़ल्ट पिण जारी कई वई ऐं पोज़ीशनूं खणंदड़ शागिर्दनि खे इनाम ॾिना विया। तकरीब के खिताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे JCT हिलाल पब्लिक स्कूल सिस्टम जे फील्ड एजुकेशन ऑफिसर अब्दुल गनी बजीर, प्रिंसिपल सुल्तान बजीर, माशूक अली बजीर ऐं ॿियनि चयो त सकाफ़ती दिहाड़ो ईद वांगुरु मल्हाए रहिया आहियूं। सुभाणे रैली कढी जश्न कयो वेंदो। हुननि चयो त सिंध में मेरिट जी लताड़ थी रही आहे। मेरिट जी बहाली ताईं सिंध जी तरक्की मुमकिन नाहे। असांखे सिंध खे तरक्की ॾियारण लाइ तालीम खे आम करणो पवंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची